बुध मुनकर अली जा लख लानत थई बुध मुनकर अली जा। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो आख़िरी अठों क़सीदो ॿुधंदासीं जंहिंजा शाइर नामालूम आहिनि। जंहिं बि दोस्त खे इन जे शाइर जी मालूमात हुजे त पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु राय ॾियनि। हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त शाइर इंजीनियर वकार अली भेलार साहिबु राणीपुर खां ऐं असांजे पहिरीं प्यारे दोस्त इंजीनियर रिज़वान अली मंगी साहिबु बहरिया टाउन कराची खां। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 512 अवामी तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट वारे जे तामुन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो परवानो ऐं प्यारो दोस्त आहे। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुस्तक़बिल में अहिड़ियूं यादगार नायाब प्राइवेट महफ़िलूं ऐं क़सीदा ॿुधण जे लाइ असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। दुनिया कारण दीन ॾेई हुत ठही वेठम ठग विसारे वसियत रसूल जी हूं ॿधी वेठम पग। ओ उन्हनि चोरनि वटां सग अॼु लधासूं त लतीफ़ ते। ओ मुला नाम मौला जो नाम मौला जो अथव आखूं त सभु अंधा लाहे छॾ लतीफ़ चवे खाइण जा खंडा और हादीअ जे हदा बेली पिटनि कीन पिरायो। जेके मुला मुला कनि से त आहेरी आहिनि मिरो सदे माह ते अठा मार्क मटाइन और उन्हनि ते आहिनि बेलिदान तूं लतीफ़ चेतो ॿुध मुनकर अलीअ जा वो लख लख लानत थई ॿुध मुनकर अलीअ जा वो लख लख लानत थई कंदुसि शाम सुबुह मुंहिंजी ओ इबादत थई वो मुनकर मुनकर लख लानत थई ॿुध मुनकर अलीअ जा लख लानत थई ॿुध मुनकर अलीअ जा लख लानत थई कंदुसि शाम सुबुह मुंहिंजी इबादत थई वो ॿुध मुनकर मुनकर लख लानत थई ॿुध मुनकर अलीअ जा लख लानत थई ॿुध मुनकर अलीअ जा लख लानत थई कंदुसि शाम सुबुह मुंहिंजी इबादत थई वो ॿुध मुनकर मुनकर। पेश कामरान जानी सिंधी। दुनिया फर्क करे दी दुनिया फर्क करे दी खुद आप भी फर्क करे जो वीर हसन को अमीर सजे दो नानक आप गरीब सजे वीर हसन दा मुंह चुमदई नानक गले ते बोसा दे दो इंसाफ त करे ओ मेरा सुल्तान नाना खुद आप हुसैन रुए हसन जाने ते नाना जाने सादा क्या के नाल तकरार
हे भी मुसाफिर तुर जुलसू असरा सू चार दिहारे हे वाजा विच कर बन दे भेड़ मोचुम सही सवारे दिलगीर नथी ओ मेरा सुल्तान हुसैन तेरी भेड़ जाता बेदार और बनना बड़ा मुश्किल है पहले पुछड़ो पौंदा हो तू कहिड़ी शाय ते कुहर चाकी तवा बनू दीन इस्लाम दा गुर तू और आख्या मैं लख खतिया पाक बतूल दे दर तू अज तई फरगद हुसैन दे ओ आख दे गे मेरी चाचा चाचा हुरकू ओ मनी मोहम्मद खे रखी बुगद अली तक जान तदी दी जहनम जली हो नारे अल्लाह ओ मनी मोहम्मद खे रखी बुगद अली तक जान तदी दी जहनम जली वो रख रोजा पढ़ तू वो नमाज भली रख रोजा पढ़ तू वो नमाज भली या तो तुझे राजन शाम थी मन कर कामरान जामी सिंधी औलाद सी दिल जनी झेड़ू काल है फतनी जी हाल अथव जमाती जदीद जा अली जे औलाद सी जनी झेड़ो अज अली जे औलाद सी जनी झेड़ो अज और भौतनी को भज अथव जमाती जदीद जा अली जे औलाद के जेको घुरे घट तारो ते पलीत जू परवरस घोपत और खफो आई खपत दिल लहद सुकीन लतीफ दे वो तू सारा उन्हार तो नमाज पढ़ी रखी मैं कमोती तू सजदा करी हो अल्लाह पेशकेश कामरान जामी सिंधी वो तू सारा उन्हार तो नमाज पढ़ी रखी मैं कमोती तू सजदा करी वो नारे हैदरी खा वो छोटो चौड़ा चिड़ी वो नारे हैदरी खा छोटो चौड़ा चिड़ी अजा पंजन बारन जी इमामत थई मुनकर खजानत थई मुनकर खजानत मुनकर अली खजानत थई कनो सामने सुबु वो मुनकर अली ओ अस गल तू ओ तरस